अस्सलाम वालेकुम। अॼु गवर्नर सिंध हिकिड़ो ऐलान कयो आहे 24 डिसंबर जे हवाले सां। 24 डिसंबर ते महाजर जेके आहिनि कराची जे अंदरि कल्चर डे पंहिंजो सेलिब्रेट कंदा आहिनि हर साल कुझु सालनि खां। ऐं हिन दफ़े गवर्नर सिंध सरकारी तौर ते इहो ऐलान कयो आहे त गवर्नर हाउस में जेको कराची सिंध जे अंदरि मौजूदु आहे गवर्नर हाउस, उते हुननि सरकारी सतह ते ऐलान कयो त आउं जेको आहे महाजर कल्चर डे सेलिब्रेट असां कंदासीं। सुठी ॻाल्हि आहे, असांखे को बि एतिराज़ु न आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेकी पाण खे सिंधी बि सॾाइनि था, सिंधियुनि जे वोटनि ते असेंबलियुनि में वेठा आहिनि, हींअर खां न 16-17 साल थर्ड टेन्योर हले थो पीपल्स पार्टी जे इन्ही भोतारनि सरदारनि पीरनि मीरनि वॾेरनि खे। त इन्ही 16-17 सालनि खां वठी जेको सिंधी सकाफ़ती ॾींहुं बि असां मल्हाईंदा अचूं था, त अॼु ॾींहं ताईं हो जेको आहे हिकिड़ो ॾींहुं मुख़्तस न आहिनि करे सघिया, जंहिंखे सरकारी सतह ते असां जेको आहे पूरी दुनिया में असां सरकारी सतह ते सिंध जे अंदरि तव्हां चओ असां हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो को मुख़्तस न आहिनि करे सघिया जंहिं ॾींहं ते असीं जेको सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हाए सघूं। हर साल अली काज़ी शुरूआति कई, उनखां पोइ घणियूं ॻाल्हियूं थियूं, वरी जेको आहे डिसंबर जो पहिरियों आचर उनखे हिननि सिंधी आचर जे हिसाब तौर ते हुननि जेको आहे फेमस कयो, मशहूरु कयो त पहिरियों डिसंबर जो पहिरियों आचर जेको हूंदो उन ते असां सकाफ़ती ॾींहुं मल्हाईंदासीं। पोइ कहिड़े महीने में कहिड़े साल 4 तारीख़ ते थो अचे पहिरियों आचर, कंहिं साल में 6 तारीख़ ते थो अचे, कंहिं साल में 5 डिसंबर थो अचे, कंहिं साल में 1 डिसंबर थो अचे। त इहे मुख़्तलिफ़ तारीख़ा छाजे करे आहिनि? जॾहिं सिंध में हुकूमत सिंध में जेके नुमाइंदा वेठा आहिनि सिंध असेंबली जे अंदरि, उहे बि असांजा सिंधी आहिनि, उहे बि असांजा सिंधी आहिनि। सिंधियुनि जे वोटनि ते हो जेको आहे खटे करे आया आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो ॾींहुं पंहिंजो सरकारी तौर ते हू सिंधी सकाफ़त जे नाले ते मुख़्तस न आहिनि करे सघिया। इन ॻाल्हि ते ॾाढो अफ़सोस आहे। ज़ुल्फ़िकार भुट्टी साहिब जी शहादत जो ॾींहुं आहे, छुटी अनाउंस थी वञे, भले कहिड़ो बि ॾींहुं हुजे छुटी अनाउंस थी वेंदी। सभु सरकारी मुलाज़िम जेके न गॾु ख़ुदा बख़्श में वञी करे हाज़िरी भरनि था। मोहतरमा जी शहादत जो ॾींहुं आहे, सरकारी छुटी थियल आहे, सरकारी मोकल जो ऐलान थियल आहे, बाबा सरकारी मोकल थींदी 27 डिसंबर ते। भुट्टी साहिब जी सालगिरह जो ॾींहुं आहे, मोकल अनाउंस थी वञे। मोहतरमा जी सालगिरह जो ॾींहुं आहे, मोकल अनाउंस थी वञे। या इन खां अलावा ॿिया जेकी बि ॾियारा मुख़्तस थियल आहिनि उन्हनि ते सरकारी मोकल अनाउंस थिए थी। पोइ कहिड़ो बि ॾींहुं हुजे, सूमरु हुजे, अंगारो हुजे, अरबा हुजे, ख़मीस हुजे, जुमो हुजे, या कहिड़ो बि ॾींहुं हुजे, सरकारी मोकल उन ॾींहं ते थिए थी। भुट्टी साहिब जी वरसी आहे या मोहतरमा जी वरसी आहे, पर सिंध जी सकाफ़त जे नाले ते हिकिड़ो ॾींहुं हे मुख़्तस छो नथा कनि? बलोचनि जो बलोच कल्चर डे आहे 2 मार्च ते। 2 मार्च हाणे सूमर जो ॾींहुं बीहे, अंगारे जो ॾींहुं बीहे, अरबा जो ॾींहुं बीहे, या कहिड़ो बि ॾींहुं बीहे, उन ॾींहं ते हो पंहिंजो सेलिब्रेट कनि था। पर सिंध में सिर्फ़ु आचर जो ॾींहुं छाजे करे? सिंधी सकाफ़त जे ॾींहं खे कंहिं 1 तारीख़ ते मुख़्तस छो नथा कनि? बाबा हर साल 1 डिसंबर ते जेको आहे कल्चर डे मल्हायो वेंदो, पोइ 1 डिसंबर ते सूमर जो ॾींहुं हुजे, अंगारे जो ॾींहुं हुजे, छंछर जो ॾींहुं हुजे, आचर जो ॾींहुं हुजे, कहिड़ो बि ॾींहुं हुजे, 1 डिसंबर फाइनल मुख़्तस थियल आहे। सरकारी तौर ते सूबे सिंध में जेका आहे सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां आम मोकल जो ऐलान हे कनि, ऐं सरकारी सतह ते इहे प्रोग्राम छाजे करे नथा कया वञनि? हाणे सकाफ़ती कल्चर डे खे तक़रीबन 17-18 साल थी चुका आहिनि असांखे सेलिब्रेट कंदे, ठीकु आहे, पर अॼु ॾींहं ताईं सरकारी सतह ते को बि अहिड़ो प्रोग्राम, अहिड़ो इवेंट न आहे थी सघियो सिंध जे अंदरि। छाजे करे? उन में कंहिंजूं कमियूं कोताहियूं आहिनि, कंहिंजूं ग़लतियूं आहिनि, सभु सम्झी सघनि था। पर जॾहिं हिननि जी गवर्नमेंट ते को आङुर खणे थो या को जिते फासनि था, मथी सरकार खां फासनि था, उते ही सिंध कार्ड खेॾनि था त सिंधियुनि सां ज़ुल्म आहे। सिंध जेको आहे, सिंध ऐं कराची वारा लफ़्ज़ इस्तेमालु करे माण्हुनि जा जेके आहिनि जेके उन्हनि खे इमोशनल ब्लैकमेल कनि था सिंधी क़ौम खे, त असां तव्हांजा जेके आहिनि हॾ ॾोकी आहियूं, असां तव्हां सां मुख़लिस आहियूं, असांखां कराची हथनि मां वञे थी पई, सिंधियुनि सां ॾाढो ज़ुल्म आहे। पोइ इहो पंहिंजो कार्ड कैश कराइनि था सिंधियत वारो। पर जेके मेन शयूं आहिनि उन ते तव्हां कहिड़ो कमु हिन वक़्त ताईं कयो आहे? सरकारी सतह ते कल्चर जे मथां कहिड़ो हिन वक़्त ताईं कहिड़ो कमु हिननि कयो आहे? ॿियो कुझु बि न कयो, पर हिकिड़ो ॾींहुं त घटि में घटि मुख़्तस कयो। जंहिं नमूने सां कामरान टिसोरी जो गवर्नर सिंध जो गवर्नर आहे, उहो सरकारी सतह ते प्रोग्राम पंहिंजो महाजर कल्चर डे करे पियो, असांखे एतिराज़ु न आहे भली करे, छो त हुनखे पंहिंजी क़ौम सां बि बीहणो आहे।
पंहिंजी क़ौम सां बीहणो आहे, पंहिंजे माण्हुनि सां हुनखे बीहणो आहे, करे असांखे एतिराज़ न आहे। पर असां वारा जोधा जेके रड़ियूं कंदे कंदे हुननि जा गला वेझी वेंदा, जॾहिं हिननि जे मथां लठ खजंदी आहे त असां सिंधी आहियूं, सिंधी आहियूं, सिंध सां ज़ुल्म आहे, उहे जोधा किथे आहिनि? हिकिड़ो प्रोग्राम सरकारी सतह ते मूंखे ॿुधायो जेको थियो हुजे, को बि न थियो आहे। छा सिंध असेंबली में हाणे गवर्नर अनाउंसमेंट कई आहे त आम पब्लिक अची सघे थी गवर्नर हाउस में। गवर्नर हाउस में 24 तारीख़ ते मेलो मतल हूंदो, सॼी कराची जी उर्दू स्पीकिंग आबादी उते मौजूदु हूंदी। पर अॼु ॾींहं ताईं सिंध असेंबली में कहिड़ो सिंधी करे वञी करे उते कंहिं सकाफ़ती ॾींहुं मल्हायो आहे, या कहिड़े सिंधी टोपी अजरक पाए करे वञी करे इहो बावर करायो त हीअ धरती असांजी आहे, हीअ सिंध असेंबली असांजी आहे, असीं हिन धरती जा, हिन असेंबली जा वारिस आहियूं। को हिकिड़ो प्रोग्राम मूंखे ॿुधायो तव्हां, कॾहिं बि कोन थियो आहे। गवर्नर हाउस में कुझु प्रोग्राम कया बि गवर्नर पंहिंजे बिहाफ ते कया, पर सिंध हुकूमत हिन महिल ताईं छा कयो आहे? जेको असांजो वज़ीर आला पाण खे सिंधी सॾाए थो, डंडो वसेसि थो त सिंधी सॾाए थो, मां सिंधियुनि जो साथी आहियां, मां सिंधी आहियां, मां क़ौम परस्त आहियां, फलाणो टीरो मुख़्तलिफ़ तकरीरूं करे थो, या जेको शर्जील मेमण आहे मुख़्तलिफ़ तकरीरूं कंदो रहंदो आहे त सिंध कराची आहे, कराची सिंध आहे, त तूं सिंधियुनि जे लाइ कयो छा आहे? कहिड़े सिंधी खे तव्हां सिंध असेंबली में घुराए करे तव्हां अजरक टोपी पाराए करे उनजी हौसला अफ़ज़ाई कई आहे या उन्हनि जी इज़त कराई आहे? सिंध असेंबली असांजी, यानी कंहिंजे पीउ जी जागीर त न आहे। तव्हांखे असेंबलियुनि में पहुचाइण वारा बि असां सिंधी आहियूं, आम सिंधी माण्हू, आम सिंधी वोटर आहे। त उनखे तव्हां कंहिं कश्मीर वारे खे, कंहिं कंदकोट वारे खे, कंहिं घोटकी वारे खे, कंहिं थर वारे खे, कंहिं उमरकोट वारे खे, कंहिं बदीन वारे, कंहिं नवाबशाह वारे सिंधी खे कॾहिं तव्हां आम अनाउंसमेंट कई आहे त बाबा अचो, कराची तव्हांजी आहे, कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, हीअ सिंध असेंबली तव्हांजी आहे, कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, अचो हिते सरकारी सतह ते प्रोग्राम कयो, झुमरियूं हणो, नचो, पंहिंजी हर शइ दुनिया खे ॾेखारियो त बाबा हिन शहर जा, हिन धरती जा, हिन सकाफ़त जा वारिस असां आहियूं, सिंध असेंबली जा वारिस असां आहियूं, सेक्रेटरीट सिंध सेक्रेटरीट जा वारिस असां आहियूं, सिंध सेक्रेटरीट जा। अरबे रुपयनि जा तव्हां फ्लैट ठाहे भोतारनि खे तव्हां फैसिलिटेट कयो था, पर हिकु आम ग़रीब सिंधी खे घुराईंदे तव्हांखे मौत थो अचे, जंहिंजे वोटनि ते तव्हां असेंबलियुनि में वेठा हो। कामरान टिसूर जेको करे थो बहितर करे थो, हुन सां असांखे इख़्तिलाफ़ न आहे, लख दफ़ा करे, पर तव्हांजी गैरत किथे आहे? तव्हांजी गैरत किथे आहे? सरकारी सतह ते अनाउंसमेंट कयो, हिकिड़ो ॾींहुं मुख़्तस कयो, डिसंबर में कयो या कंहिं बि महीने में कयो, हिकिड़ी तारीख़ मुख़्तस कयो त बाबा 5 डिसंबर, हर साल 5 डिसंबर ते सिंधी सकाफ़ती ॾींहुं जेको आहे आम मोकल थींदी, पोइ भले सूमर जो ॾींहुं हुजे, अरबा जो ॾींहुं हुजे, जुमे जो ॾींहुं हुजे, आचर जो ॾींहुं हुजे, हर साल 5 डिसंबर, 6 डिसंबर हिकिड़ो ॾींहुं तव्हां मुख़्तस करे छॾियो त हर साल सरकारी सतह ते सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं असां मल्हाईंदासीं। अगरि तव्हांजे अंदरि थोरी बि गैरत आहे, तव्हांजे अंदरि थोरी बि गैरत आहे त हिकिड़ो ॾींहुं मुख़्तस कयो ऐं उहो सरकारी सतह ते ऐलान कयो, ऐं उन ॾींहुं आम मोकल थियणु खपे सिंध जे अंदरि, पूरे सूबे में, सरकारी सतह ते पूरी सिंध में मोकल हुजे। पूरा पोइ ॾिसो कीअं थो मेलो मचे, पोइ ॾिसो कीअं सिंधी माण्हू जेको आहे गांठ ऊंचो करे घुमनि था। की न आचर जो ॾींहुं आहे, हर माण्हू खे मोकल आहे, हर माण्हू घरु हूंदो, त पहिरियों आचर जेको बि हूंदो उहो सिंधी आचर आहे। छाजे लाइ सिंधी आचर आहे? ॾिहाड़ा के थींदा आहिनि छा हिन टाइप जा? तव्हां हिकिड़ी तारीख़ मुख़्तस कयो, हिकिड़ो ॾींहुं मुख़्तस कयो, पोइ हुन ॾींहुं ते कहिड़ो बि ॾींहुं हुजे उहो सरकारी तौर ते मल्हायो वञे। वज़ीर आला हाउस में बि तक़रीबूं थियणु खपनि, सिंध असेंबली में बि तक़रीबूं थियणु खपनि, क़ाइदे आज़म जी मज़ार ते बि तक़रीबूं थियणु खपनि। उते अचो, सीएम सिंध बि अचे, सिंध जा वज़ीर बि अचनि ऐं आम सिंधी माण्हू बि अचे। उन्हनि जे लाइ तव्हां पंहिंजा गार्ड, पंहिंजा वाठा अॻियां पोयां न घुमायो। जॾहिं हुकूमत ख़तमु थींदी आहे, इलेक्शन जो टाइम ईंदो आहे, तव्हां हुनजे दर ते वञी, तॾनि ते वञी करे वेहंदा हो, ऐं जॾहिं असेंबलियुनि में तव्हांखे उहे माण्हू पहुचाइनि था, पोइ तव्हांखे उहे सिंधी माण्हू दहशतगर्द था लॻनि, बुरा था लॻनि, तव्हां उन्हनि खे वेझो अचणु नथा ॾियो। उन्हनि माण्हुनि जी असेंबली में बि एंट्री बंदि आहे, सेक्रेटरीट में बि एंट्री बंदि आहे। जिते को मिनिस्टर या को वज़ीर आला बीठो आहे त उते आम माण्हू जी एंट्रेंस बंदि आहे। छाजे करे? अगरि एतिरी नफ़रत आहे, पोइ वञी करे पंजाबी पठाणनि खां वञी करे वोट वठो, सिंधियुनि में पोइ न अचिजो। शर्म कयो थोरो।